मां थोराइतो आहियां सिंध एजुकेशन वेलफेयर एसोसिएशन जो, जिन ही मूंखे मौक़ो ॾिनो आहे त मां तव्हां सां मुखातिब थी सघां। ऐं सभिनी खां पहिरियों त मां पंहिंजो तारीफ़ तव्हां सां करायां। मुंहिंजो नालो ज़ैद पीरज़ादो आहे। मूं मैट्रिक कई कराचीअ में NJV स्कूल मां। उन खां पोइ मूं इंटर डोकरी साइंस कॉलेज मां कई। उन खां पोइ मां कराची यूनिवर्सिटीअ में माइक्रोबायोलॉजीअ में ग्रेजुएशन लायसि ऐं उन खां पोइ मां मास्टर्स उतां कई माइक्रोबायोलॉजीअ में। तंहिंखां पोइ मां MPhil कई कराची यूनिवर्सिटीअ में माइक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट मां। उन खां पोइ मां स्कॉलरशिप वरिती PhD जे लाइ ऐं मां ऑस्ट्रिया वियुसि ऐं उते यूनिवर्सिटी ऑफ वियना मां PhD करे आयुसि माइक्रोबायोलॉजी जे फील्ड में। त अॼु मां हिकिड़ो तव्हांखे लेक्चर ॾियणु थो चाहियां। सिंध में जीअं त हिकिड़ी बेरोज़गारी तमामु घणी आहे ऐं नौजवाननि खे मां तालीम जे हवाले सां कुझु टिप्स ॾियणु थो चाहियां। त बेरोज़गारी तमामु वॾो हिकिड़ो मसइलो आहे, उनखे असां कीअं डील कयूं ऐं असांजा जेके नौजवान मुख़्तलिफ़ शोबनि में पढ़नि था उन्हनि खे उन खां पोइ छा करणु घुरिजे। त मां सम्झां थो त सभिनी खां पहिरियों असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त असांखे उन दौर में इहो चयो वेंदो त मैट्रिक तमामु वॾी डिग्री आहे। उन खां पोइ कुझु वक़्तु गुज़रियो त FA इंटरमीडिएट जेके कंदा उन्हनि खे हिकिड़ी अहमियत हूंदी। उन खां पोइ ग्रेजुएशन चयो वियो त ग्रेजुएशन जेको करे थो उहो माना सुठो पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे। अॻिते हली मास्टर्स खे हिकिड़ी वॾी डिग्री सम्झो वियो। हाणे जेका सूरत हाल आहे ऐं जेको फ्यूचर आहे उन में जेसिताईं तव्हां PhD न कंदो तेसिताईं तव्हां पंहिंजो कैरियर ठाहे न सघंदो। त मां नौजवाननि खे इहो सभिनी खां पहिरियों त इहो मशवरो ॾींदुसि त जॾहिं तव्हां तालीम हासिलु कयो था त मास्टर्स ताईं जॾहिं तव्हां तालीम हासिलु कयो था त इन जो मतिलबु इहो थियो त यू गेट 16 years ऑफ एजुकेशन। उन खां पोइ 2 साल ॿिया तव्हां MPhil कयो। उन खां पोइ 4 साल ॿिया त तव्हां पोइ ईअं PhD करे सघंदो। त जेसिताईं तव्हां PhD न कंदो तव्हां अॻियां जेकी ईंदड़ दौर आहे उन में पंहिंजो कैरियर ठाहे न सघंदो। त इहो तमामु ज़रूरी आहे त हीअ जेका तव्हांजी एज आहे उन में तव्हां पंहिंजो पाण खे जेतिरी वधीक थी सघे ओतिरी तव्हां तालीम हासिलु कयो। त नौजवाननि जी जेका एज आहे, शागिर्द जो मतिलबु इहो हूंदो आहे त उहो माण्हू जंहिंखे इल्म लाइ हिकिड़ी तड़प हुजे, हिकिड़ी चाहना हुजे ऐं उहो वधीक खां वधीक इल्मु हासिलु करे। त इहा जेका एज हूंदी आहे न जंहिंमें माण्हू इल्मु हासिलु करे थो, जंहिंमें माण्हू शागिर्द आहे, उहा ईअं सम्झो त तव्हांजो ज़हन हिकु बनीअ वांगुरु आहे। तव्हांजो ज़हन हिकु बनी आहे, उन में जेतिरो तव्हां ॿिज विझंदो ओतिरो तव्हांजी जेका उहा दिमाग़ आहे उहो अॻिते हली ओतिरो वधीक फ़सुलु पैदा कंदी। त इहो जेको टाइम आहे, जेके माण्हू ॻोठ सां जंहिंजो वास्तो आहे वधीक बहितर इहा ॻाल्हि सम्झी सघंदा त उन ज़मीन खे उनजो हिकिड़ो मौसमु थींदो आहे। उन में जेतिरो वधीक तव्हां ॿिज छटींदो, जेतिरो वधीक तव्हां इल्मु हासिलु कंदो ओतिरो वधीक तव्हांखे उहो अॻिते हली फ़सुलु ॾींदो, मेवा मिलंदा ऐं तव्हां ज़रखेज़ थींदो ऐं तव्हांजी शख़्सियत हिकिड़ी संवरजी ऐं तव्हांखे हिकिड़ो सुठो अॻिते जी ज़िंदगी उहो ज़हन तव्हांखे ॾेई सघंदो। त इहो वक़्तु तमामु अहम आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अॼुकल्ह जो दौरु हाणे कूड़ियुनि डिग्रियुनि जो दौरु न आहे। हाणे तव्हांखे लाइ ज़रूरी आहे त तव्हां महारत हासिलु कयो। मिसाल तौर ते तव्हां इंजीनियरिंग कई आहे, तव्हां एग्रीकल्चर कयो आहे, तव्हां माइक्रोबायोलॉजी कई आहे, तव्हां जंहिं बि फील्ड में आहियो, पर जेकॾहिं तव्हांखे उन फील्ड में महारत न आहे त तव्हांजो को स्कोप न आहे। स्कोप तॾहिं थींदो जॾहिं तव्हांखे उन फील्ड ते ग्रिप हुजे, तव्हांखे उन फील्ड में महारत हूंदी, पोइ तव्हां अॻिते हली कुझु करे सघंदो। सो हाणे उहो दौरु ख़तमु थी वियो जंहिंमें तव्हां रुॻो फ़क़ति जेकॾहिं मार्कूं कंहिं न कंहिं तरीक़े सां हासिलु करे छॾियो, डिग्रियूं तव्हां केतिरियूं बि हासिलु करे छॾियो, उन सां तव्हां पंहिंजो कैरियर ठाहे न सघंदो। त जेसिताईं तव्हां पंहिंजी फील्ड में, ऐं उहा शइ महारत कीअं ईंदी? महारत तॾहिं ईंदी जॾहिं तव्हां पंहिंजे सब्जेक्ट खे सम्झंदो।
जॾहिं तव्हां अंडरस्टैंड कंदो उन्हनि सभिनी शयुनि खे जेको तव्हां पढ़ो था, मां सम्झंदो आहियां उहो समूरो इल्मु बेकार आहे जेको तव्हां सम्झो न आहे। सिर्फ़ु रटो लॻाइणु, सिर्फ़ु उनखे मार्कूं वधीक खणण सां तव्हां यू विल नेवर बी एबल टू मेक योर कैरियर। इन लाइ तमामु ज़रूरी आहे त तव्हां जेका शइ पढ़ो था उनखे उनजी डेप्थ में वञी ऐं उनखे जेसिताईं चङी तरह अंडरस्टैंड न कंदो, यू विल नेवर बी एबल टू बी सक्सेसफुल इन योर लाइफ। त मुंहिंजो सभिनी खां पहिरियों पैगाम तव्हां सभिनी लाइ इहो आहे त वधि खां वधीक तालीम हासिलु कयो ऐं तालीम लाइ यूनिवर्सिटीज़ वञो। यूनिवर्सिटी हिकु अहिड़ो माहौल तव्हांखे ॾींदी जिते तव्हां पंहिंजी शख़्सियत खे ठाहिण में उहा तव्हांखे तमामु घणो हेल्प कंदी। सिर्फ़ु जेकॾहिं प्राइवेट तव्हां घर विया आहियो या कॾहिं क्लास वठो था कॾहिं नथा वठो, इन तरीक़े सां तव्हां उन सब्जेक्ट खे चङी तरह महारत सां उन में हासिलु न करे सघंदो। तमामु ज़रूरी आहे त तव्हां यूनिवर्सिटी ताईं वञो ऐं तालीम हासिलु कयो ऐं PhD खां पहिरियों पंहिंजी तालीम जेतिरी हद ताईं थी सघे उनखे तव्हां ब्रेक न कयो। उन खां पोइ ॿियो मरहलो थो अचे जॾहिं को माण्हू पंहिंजी तालीम पूरी थो करे, त तालीम पूरी करण खां पोइ हू नौकिरियुनि जी तलाश में वञे थो। त नौकिरियूं हाणे कीअं तव्हांखे, अॼुकल्ह इहो सभ खां वॾो मसइलो आहे नौजवान लाइ त हू पंहिंजियूं नौकिरियूं कीअं हासिलु कनि। हाणे नौकिरी आम तौर ते तसवर इहो आहे त नौकिरी या त पैसनि सां मिलंदी या सिफ़ारिश सां मिलंदी। हाणे जिन माण्हुनि वटि सिफ़ारिश बि न हुजे, जिन वटि पैसा बि न हुजनि, त पोइ हू नौकिरी कीअं हासिलु कंदो। त नौकिरी हासिलु करण जो जेको टियों तरीक़ो आहे उहो मेरिट आहे। ऐं जेकॾहिं तव्हां उन मेरिट में पंहिंजो पाण खे जेकॾहिं एक्सेल कंदो, आम हिकिड़ा तसवर इहा हूंदा आहिनि त नौकिरी मेरिट ते न मिलंदी आहे, पर मां इहो सम्झां थो, तव्हां छा था सम्झो त हीअ सॼी सोसाइटी में मेरिटोरियस जेको माण्हू हूंदो उनजी ज़रूरत कंहिंखे बि न आहे। हीअ सभु जेके इदारा आहिनि इन्हनि खे नाहिल, सुस्त ऐं अणॼाण माण्हुनि जी ज़रूरत आहे। त मेरिट जेकॾहिं तव्हां वटि हूंदी त इदारा पाण तव्हांजे पुठियां ईंदा। इहो ज़रूरी आहे तव्हां पंहिंजे मेरिट ते जेकॾहिं कमु कंदो त तव्हां ज़रूरु उन में सक्सेसफुल थींदो। ऐं नौकिरी हासिलु करण जो तरीक़ो इहो हूंदो आहे त मिसाल तौर ते तव्हां सभिनी खां पहिरियों त तव्हां अप्लाई कंदो, तव्हां मुख़्तलिफ़ नौकिरियुनि जे लाइ। अक्सर असां वटि इहो जुमिलो ॿुधण में ईंदो आहे त असां अप्लाई करे करे थकिजी पिया आहियूं पर असांखे नौकिरी नथी मिले। त मां हुन खां पुछंदो आहियां तव्हां केतिरनि जायुनि ते अप्लाई कयो? चई असां 10 जायुनि ते अप्लाई कयो पर असांखे नौकिरी नथी मिले। को चवंदो आहे मां 15 जायुनि ते अप्लाई कयो त मूंखे नौकिरी नथी मिले। त मां इहो सम्झां थो जॾहिं तव्हां बेरोज़गार आहियो त उन वक़्तु तव्हांजी फुल टाइम जॉब 9 to 5 नौकिरी ॻोल्हणी त आहे। तव्हां रोज़ु सुबुह जो उथो ऐं रोज़ु तव्हां 10 जायुनि ते अप्लाई कयो। जॾहिं तव्हां 300 जायुनि ते अप्लाई कंदो त तव्हांखे 30 जायुनि तां कॉल ईंदी। सिर्फ़ु 10 जायुनि तां अप्लाई करे ऐं इहो एक्सक्यूज़ ॾियणु त असां अप्लाई करे करे थकिजी पिया आहियूं ऐं असांखे नौकिरी नथी मिले, इहो हिकिड़ो एक्सक्यूज़ ई आहे। त जॾहिं तव्हां बेरोज़गार आहियो तव्हांखे मां इहो मशवरो ॾींदुसि, तव्हां हिकिड़ी एप्लीकेशन ठाहियो। अच्छा, एप्लीकेशन बि तव्हांजी हिकिड़ी मयारी हुजणु घुरिजे। तव्हां एप्लीकेशन ई अहिड़ी था लिखो जंहिंमें 10 ग़लतियूं हुजनि, जंहिंमें स्पेलिंग जी मिस्टेक हुजे, जंहिंमें ग्रामर ई सही न हुजे, त तव्हांखे हू कॉल छो कंदा। त सभिनी खां पहिरियों तव्हां पंहिंजी जेका ड्राफ्टिंग आहे, जेको तव्हांजो हुजे एप्लीकेशन हुजे, ऐं उन सां गॾु तव्हांजी CV उहा तव्हां ठाहियो ऐं उन खां पोइ तव्हां उन्हनि खे जेको आहे सो मोकिलींदा रहो। सुबुह खां शाम ताईं तव्हां 2 पेज हूंदा, तव्हां मोकिलींदो, तव्हांजो नुक़सानु केतिरो थींदो, तव्हांजा 20 रुपया ज़ाया थींदा। त इहो पंहिंजो कैरियर ठाहिण जे लाइ सभिनी खां पहिरियों त तव्हांखे इन्हनि जायुनि। ऐं ॿियो हिकिड़ी शइ जेका मां नौजवाननि जी ॾिठी आहे, साहू इहो चवंदा आहिनि त मूंखे फलाणी जाइ ते नौकिरी करणी आहे। त तव्हां कीअं था चूज़ करे सघो त मूंखे फलाणी जाइ ते नौकिरी, तव्हांजो कमु आहे, यू आर कैंडिडेट, तव्हांखे त हर जाइ ते अप्लाई करिणो आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो त तव्हांखे कहिड़े इदारे तरफ़ां तव्हांखे ऑफर मिले थी। त असां पाण ई तय कंदा आहियूं त हीअ इदारो त मूंखे नौकिरी न ॾींदो ऐं हीअ इदारो मूंखे नौकिरी ॾींदो। हिते मूंखे आराम सां नौकिरी मिली वेंदी ऐं हिते मूंखे नौकिरी कॾहिं बि न मिलंदी। माना असां पाण ई पंहिंजो पाण खे सिलेक्ट ऐं रिजेक्ट कंदा आहियूं, जेका हिकिड़ी तमामु वॾी मिस्टेक आहे। तव्हां पंहिंजे पाण खे तव्हां पंहिंजो एम हिकिड़ो हाई मुक़ररु कयो। वॾे में वॾी पोस्ट लाइ तव्हां अप्लाई कयो। इन में तव्हांजो नुक़सानु कहिड़ो आहे? तव्हां वॾे में वॾी पोस्ट लाइ अप्लाई कयो, हू वधि में तव्हांखे सिलेक्ट न कंदा।
त पंहिंजो ऐं कॾहिं कॾहिं मतिलबु लाइफ इज़ सो अनप्रिडिक्टेबल, कॾहिं कॾहिं छा थींदो आहे जो तव्हां जिते उमेद तव्हांखे नाहे हूंदी उते तव्हांखे नौकिरी मिली वेंदी आहे, ऐं जिते तव्हां सम्झंदा आहियो त हिते मूंखे आसानीअ सां नौकिरी मिली वेंदी उते तव्हांखे नाहे मिलंदी। त इन लाइ पंहिंजो पाण पंहिंजो कैनवास खे तव्हां ओपन रखी तव्हां हर जाइ ते अप्लाई कयो, त इन सां तव्हांखे नौकिरी मिलण जी प्रोबेबिलिटी तमामु हाई थी वेंदी। ॿियो तव्हां ॿियो अक्सर मां जेको नौजवाननि खां पुछंदो आहियां त नौजवान इहो चवंदा आहिनि त असांखे को तजुर्बो ई कोन्हे त असांखे नौकिरी कीअं मिलंदी, ऐं या मां किन नौजवाननि खां पुछंदो आहियां उहे चवंदा आहिनि मूंखे 3 साल थी विया आहिनि मूंखे नौकिरी नथी मिले। त मूंखे ॾाढी हैरत थींदी आहे त इहो कीअं मुमकिन आहे त कंहिं माण्हूअ खे 3 सालनि ताईं नौकिरी न मिले। इन जो सबबु इहो हूंदो आहे त हू इहो चवंदा आहिनि त मूंखे घटि में घटि 60,000 रुपए जी नौकिरी खपे, मूंखे घटि में घटि 30,000 जी नौकिरी खपे। माना तव्हां हिकिड़ो क्राइटेरिया था सेट कयो, माना तव्हां हिकिड़ी चॉइस था ठाहियो त मूंखे हिन क़िस्म जी नौकिरी ऐं हिन इदारे में हिन शहर में ऐं हेतिरे पैसनि वारी खपे। पोइ उहा जो तव्हांखे नथी मिले त तव्हां उन जे इंतज़ार में पंहिंजो 3 साल 2 साल ज़ाया करे था छॾियो। हुजणु छा घुरिजे, हुजणु इहो घुरिजे त तव्हांखे जेका पहिरीं नौकिरी मिले तव्हां उहा एक्सेप्ट कयो। उन सां छा थींदो, तव्हांखे उन नौकिरीअ जो हिकिड़ो तजुर्बो थींदो, ऐं तव्हां उन खां पोइ पहिरियों तव्हांखे 15,000 जी नौकिरी मिले थी, तव्हां 15,000 वारी नौकिरी कयो। उन खां पोइ जॾहिं तव्हांखे 20,000 वारी मिले 30,000 वारी, उहा छॾे पोइ तव्हां 30,000 वारी कयो। वरी उहा उन खां पोइ तव्हांखे अञा वधीक सुठी नौकिरी मिले, तव्हां 30,000 वारी छॾे 40,000 वारी या 50,000 वारी करे सघो था। पर राइट अवे हिकिड़ी नौकिरीअ खे तव्हां रिजेक्ट करे छॾियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन सां पोइ तव्हां उनखे तव्हांखे न तजुर्बो न मिलंदो ऐं तव्हां इंतज़ार में वेठा हूंदो। ऐं इहो जेको टाइम आहे जेसि ताईं तव्हांखे नौकिरी नथी मिले उन टाइम खे बि ज़ाया न करणु घुरिजे। पंहिंजो पाण खे तव्हां अपडेट कयो, तव्हां कोर्सिस कयो, नवां कोर्सिस कयो, पंहिंजे अंदरि हिकिड़ी स्किल्स पैदा कयो। तव्हां ॾिसो त अख़बार में तव्हां नोट कयो त हिकिड़ी नौकिरी हासिलु करण लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि। मिसाल चवनि था त तव्हांजी इंग्लिश सुठी हुजणु घुरिजे, तव्हां इंग्लिश जो कोर्स कयो। तव्हांखे लिखियलु हूंदो त कम्युनिकेशन स्किल्स सुठी हुजणु घुरिजे, त तव्हां कम्युनिकेशन स्किल्स जा कोर्सिस हाणे त अॼुकल्ह ऑनलाइन यूट्यूब ते या मुख़्तलिफ़ अहिड़ा तरीक़ा अची विया आहिनि जो तव्हां ईज़िली फ्रीअ में घर में वेही ऐं इहे सभु शयूं करे सघो था। त पंहिंजो पाण में स्किल्स पैदा कयो, कंप्यूटर तव्हां लर्न कयो, मुख़्तलिफ़ ग्राफिक्स जेको आहे सो तव्हां लर्न कयो, त जीअं पंहिंजो पाण खे उन्हनि रिक्वायरमेंट मुताबिक़ तव्हां पूरो जॾहिं कंदो तॾहिं तव्हांखे नौकिरी मिलण जा चांसिस अञा वधीक तव्हांजा वधी वेंदा। त इहो टेक्निकल कोर्सिस बि थींदा आहिनि, जेकॾहिं ज़रूरी न आहे त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं पढ़ाईअ में एतिरो तेज़ न आहे त हू कुझु इन क़िस्म जूं मैनेजमेंट ऐं कुझु टेक्निकल क़िस्म जा कोर्सिस बि करे सघे थो। त उन सां तव्हांजी CV जेको आहे सो अञा वधीक इनरिच थींदी। इम्पोर्टेंस इहो आहे त तव्हां अहिड़ा कम कयो, तव्हां कॉन्फ्रेंसिस अटेंड कयो, तव्हां वर्कशॉप्स अटेंड कयो। जीअं अॼु हिकिड़ो प्रोग्राम आहे, अक्सर मां ॾिठो आहे नौजवान घर वेठा हूंदा आहिनि, उहो प्रोग्राम अटेंड करण बि कोन वेंदा आहिनि। तव्हां वञो हिकिड़ो प्रोग्राम अटेंड कयो, थी सघे थो का न का ॻाल्हि तव्हांखे मुतासिर करे विझे, तव्हांजी मालूमात में को इज़ाफ़ो थी वञे, तव्हांखे का मोटिवेशन मिली वञे। त जेको माण्हू सरगर्म हूंदो, चवंदा न हरकत में बरकत आहे, त जेतिरो माण्हू जेको सरगर्म हूंदो उनखे का न का शइ हू हासिलु करे वेंदो। त इन तरीक़े सां पंहिंजो पाण खे तव्हां अपडेट बि रखो, एक्टिव बि रखो, ऐं घणनि जायुनि ते अप्लाई करण सां तव्हांखे नौकिरी मिलण जा चांसिस जेको आहे सो वधी वेंदा। मुंहिंजो फादर मूंखे चवंदो त तव्हांखे हिकिड़ी त सिफ़ारिश इहा थी वेंदी आहे त मूंखे वधीक मार्कूं मिलनि, पर इहा सिफ़ारिश कॾहिं बि न हूंदी आहे त मुंहिंजा जेकॾहिं 80 मार्कूं ईंदा त को बि मूंखे 80 मां घटाए 60 नथो ॾेई सघे। त तव्हांखे हिकिड़ो मशहूरु कोट हूंदो आहे त तव्हांजी शख़्सियत, तव्हांजी पघार कॾहिं बि तव्हांजी शख़्सियत खां वॾो जंप नथी ॾेई सघे। तव्हांजी जॾहिं शख़्सियत वधीक मैच्योर हूंदी त पोइ तव्हांखे उन हिसाब सां ओतिरी वधीक तव्हांखे पघार बि मिलंदी। ऐं हिकिड़ो आख़िरी जेको इन में पॉइंट इहो आहे त हिकिड़े त तव्हां नौकिरी तलाश कयो, उन जा मां तव्हांखे ॿियूं बि वधीक मां डिटेल में ॻाल्हाए सघां थो, पर हिते वक़्तु मुख़्तसिर आहे, उन लाइ मां उनखे मुख़्तसिर थो कयां। त तव्हां पंहिंजो पाण खे नौकिरीअ लाइ इन तरीक़े सां करे सघो था। पर जेकॾहिं तव्हांखे नौकिरी नथी मिले त तव्हां पंहिंजो कारोबार बि त शुरू करे सघो था।
तव्हां को हिकिड़ो अॼुकल्ह त ऑनलाइन दुनिया थी वई आहे, तव्हां ॾिसो ऐं कारोबार जी मां चवंदो आहियां जेसि ताईं तव्हां कंहिं शइ खे सम्झो नथा तव्हां उहो करे न सघंदो। कारोबार जी बुनियादु इहो हूंदो आहे त तव्हां पंहिंजी सोसाइटी खे ॾिसो ऐं उन जी ज़रूरत खे महसूसु कयो ऐं उहा ज़रूरत पूरी कयो। जॾहिं तव्हां कंहिं बि का बि रिक्वायरमेंट पूरी कंदो माण्हू तव्हां ॾे भॻाईंदा ऐं तव्हांखे चवंदा असां लाइ उहो कमु तव्हां कयो। त तव्हां ॾिसो अॼुकल्ह त ऑनलाइन तव्हां का बि हिकिड़ी सर्विस जेकॾहिं स्टार्ट कयो त माण्हू तव्हां खां उहा सर्विस वठंदा। त जेको माण्हू इहा इल्म जो मतिलबु इहो हूंदो आहे त पंहिंजो पाण खे माण्हू इक्विप करे ऐं उन खां पोइ उन मां फ़ाइदो वठी ऐं पंहिंजी शख़्सियत खे बहितर करे, पंहिंजी सोसाइटीअ लाइ कुझु कमु करे ऐं पंहिंजो जेको आहे रोज़गार बि इन तरीक़े सां तव्हां हासिलु करे सघो था। त उन में तव्हां कारोबार लाइ अक्सर इहो चयो वेंदो आहे रुगो फंडिंग तमामु घणी खपे, इहो ज़रूरी न आहे। मिसाल हिकिड़ो ऑनलाइन कारोबार जी जेको एग्ज़ाम्पल आहे उन में तव्हां खे ज़रूरी न आहे त तमामु वॾी फंडिंग हुजे, तव्हां का बि सर्विस करे सघो था। त मां पंहिंजी सॼी इन तक़रीर खे समअप कयां त सभिनी खां पहिरियों त तव्हां वधि में वधि तालीम हासिलु कयो, PhDs कयो, उन खां पोइ तव्हांखे नौकिरी हासिलु करणी आहे, तव्हां वधि में वधि जाइनि ते अप्लाई कयो एंड कीप ट्राइंग। जेको माण्हू कोशिशि कंदो आहे उनखे ज़रूरु कामयाबी हासिलु थींदी आहे। ऐं टियों इहो त तव्हां को कारोबार बि अॼुकल्ह महांगाई एतिरी वधी वई आहे, उन जो हल बि इहो ई आहे त घर जा सभई भाती कमाइणु शुरू कनि ऐं को न को नंढो बिज़नेस बि ज़रूरु शुरू कनि। त हिकिड़ो माण्हू मां सम्झां थो इहे सभई जेके शयूं इहे इंसानु टई हिक ई वक़्त में करे सघे थो। मिसाल माण्हू तालीम बि हासिलु करे सघे थो, नौकिरीअ लाइ अप्लाई बि कंदो रहे ऐं गॾोगॾु हिकिड़ो कारोबार बि करे, त मां सम्झां थो तव्हां कॾहिं बि जेको आहे सो नाकाम नथा थी सघो ऐं तव्हां ज़रूरु कामयाबी हासिलु कंदो। मां तव्हां सभिनी जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां ऐं ऑर्गेनाइज़र्स जो जिन मूंखे मौक़ो मिलियो त मां तव्हां सां इहे सभु ॻाल्हियूं करे सघां। वॾी महिरबानी।